हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त SSP हैदराबाद अमजद अहमद शेख जे हुकम ते SHO पन्यारी पुलिस स्टेशन इंस्पेक्टर अब्दुल करीम अब्बासी 10 चोरी थियल गुम थियल मोबाइल फोन मालिकनि हवाले करे छॾिया आहिनि। SSP हैदराबाद अमजद शेख जे हुकम ते SHO पन्यारी इंस्पेक्टर अब्दुल करीम अब्बासी पन्यारी थाणे जे हद मां हज़ारे रुपयनि जी मालियत जो गुम थियल चोरी थियल मोबाइल फोन मालिकनि हवाले करे छॾिया। SSP हैदराबाद अमजद अहमद शेख जो चवणु हो जिन माण्हुनि खे संदसि मोबाइल फोन वापसि ॾिना विया हुआ SHO पन्यारी अब्दुल करीम अब्बासी जो शुक्रियो अदा कयो। फुलियली मोहब्बताबाद नूरानी बस्ती जे सियासी ऐं समाजी हलकनि SHO पन्यारी अब्दुल करीम अब्बासी जी मुसलसल सुठी कारकिर्दगी ते खेसि ख़राज तहसीन पेश कंदे चयो त इंस्पेक्टर अब्दुल करीम अब्बासी पन्यारी थाणे जे हद अंदरि चोरी ऐं भताखोरी जे वाक़िअनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।